बाबा 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 साईं तव्हां दिलि न हारियो, तव्हां बिल्कुलु ठीकु थी वेंदव बाबा साईं। मां रातियूं जाॻे मुंहिंजे बाबा साईं लाइ दुआऊं घुरियूं आहिनि, मुंहिंजो बाबा साईं ठीकु थी वेंदो। अम्मा धीअ महिर, तूं मुंहिंजी धीअ न, तूं मुंहिंजो मोबी पुटु आहीं। अम्मा तूं मुंहिंजो मोबी पुटु आहीं। हा, तुंहिंजूं सभु दुआऊं क़बूल थींदियूं। अम्मा तुंहिंजूं सभु दुआऊं क़बूल थियूं। मुंहिंजो हाणे आख़िरी सफ़र आहे। अम्मा मूंखे पंहिंजी अॻी ख़ूबसूरत मंज़र नज़र थी अचे। हा अम्मा, अम्मा राज भाग जी पारत थी, ॻोठ वारनि जी पारत थी। अम्मा बबल हिम्मत न हारियो, तव्हांखे कुझु बि कोन थींदो। रब पाक बाज़ारो आहे, हू पंहिंजी बाज कंदो। रुगो तव्हांजी शफ़क़त जो हथ असांजे मथां, पूरे राज जे मथां हुजणु घुरिजे। बाबल साईं, जेकॾहिं तव्हां न इहे वञण जूं वायूं कंदव त सॼो राज बर्बाद थींदो। बाबा साईं, बाबा मां तव्हांखे इलाज लाइ ॿाहिरि मुल्क वठी वेंदसि। सुल्तान पुत्र, मूंखे महरूअ सां कुझु ॻाल्हाइणो आहे। मूंखे महरूअ खे वसियत करणी आहे। पुत्र तूं थोरो ॿाहिरि। अम्मा राज भाग जी ॻोठ वारनि जी पारत थी। अम्मा ॻोठ वारनि जो ख़्यालु कजां, ॻोठ वारनि जी पारत थी। मुंहिंजे ॿारनि जो हाल पूरो थिए थी। हा मां तुंहिंजा ॿार जेके हिन में त बाबो मरे त असां मिलके त हिकिड़ी अयाशी कयूं। अम्मा ॻोठ वारनि जी पारत थी, इन मिस्कीन पारूअड़नि जी पारत थी। अम्मा पारत थी ॻोठ वारनि जी। अम्मा महरू, अम्मा महरू। बाबा 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 साईं, बाबा 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 सुल्तान 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 बाबा साईं, बाबा बाबा साईं, बाबा मुंहिंजो बाबा साईं नथो ॻाल्हाए। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।